अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे तकरार ड्रामे जी हिकु धमाकेदार अपडेट ॾींदासीं। नेक्स्ट एपिसोड जी साम्हूं तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहा हिकु ताज़ी अपडेट अची चुकी आहे। इहा तव्हांजे नाम कंदासीं ऐं तव्हांखे पूरी अपडेट ॾींदासीं। इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो जीअं तव्हांखे सॼी अपडेट जी मालूमात मिली सघे। दोस्तों हाणे मूंसां जॾहिं तव्हां ॾिठो मीर खे भावल ॾिठो मिलंदे ऐं थुके करे उतां हलियो आयो, इहा चई आयो तूं मूंॾे हाणे मरी वएं, मूंॾे न अचिजांइ नमक आराम, ठीकु आहे। हाणे दोस्तों मूंसां ईंदो परचाइण। इहे साम्हूं जेको तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो उहे तस्वीरूं आहिनि। मूंसां जॾहिं परचाइण वेंदो भावल खे, हू पंहिंजे घर वेठो हूंदो, राणी सां गॾु चांहि पींदो वेठो हूंदो, वक़्तु बि वेठो हूंदो ऐं उते जेको आहे मूंसां वेंदो ऐं मूंसां खे ॾिसी भावल परनामो करे बीहंदो। लेकिन राणी उन सां ॻाल्हाईंदी मूंसां सां। इहे साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो ऐं भावल सिधी ॻाल्हि कंदो, तूं हितां हलियो वञ, तूं बेकार माण्हू आहे, गद्दार आहे, तूं फलाणा टीर मटीर सभु कुझु मतिलबु चवंदो जेको चवणो खपे उन खे। अहिड़े हिसाब सां मूंसां वॾी कोशिशि कंदो सम्झाइण जी, चाचा जेको तूं ॾिठो आहे ईअं न आहे, तूं मुंहिंजी ॻाल्हि थोरो सम्झण जी कोशिशि कर। बहरहाल भावल हिकिड़ी ॻाल्हि बि कान ॿुधंदो मूंसां जी, ऐं राणी इतबाह करण जी कोशिशि कंदी, लेकिन वक़्तु इन कम खे विञाइण जी कोशिशि कंदो, वक़्तु बि उते मौजूदु हूंदो आहे। ऐं मूंसां जेको आहे दोस्तो मायूस थी उतां हलियो ईंदो, भावल जे घरां वापसि थी मोटी वेंदो। लेकिन जेको आहे भावल वक़्त जे चवण ते लॻी करे मूंसां जहिड़े दोस्त खे विञाए वेही रहंदो ऐं बाद में ख़बर पवंदी भावल खे त वक़्तु केॾो भलो आहे, केॾो ख़राबु आहे, सम्झे न। हाणे उन्हनि खे का ख़बर न पवंदी, भावल कावड़ में सभु कुझु करे मूंसां खे धिकारे छॾींदो। इहो अचण वारे किस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, मीर जी जेका दोस्ती कराई आहे मतिलबु दरिया ख़ान ऐं बख़्शल, इहा हिकिड़े हिसाब सां उन्हनि कराई आहे त जीअं इन्हनि जो दुश्मनी बचे ऐं सिजावल ख़ान बि दोस्ती जे चकर में लॻो पियो आहे ऐं इहो ई चाहे थो त भावल ख़ान बि दोस्ती में अची वञे, लेकिन नवाब खान जे चकरनि खां बचनि। लेकिन भावल इहो वक़्त जे ज़रिए नथो सम्झे। वक़्तु त मोकिले नवाब खान जो आहे, उहो आयो ई जहिड़ो कराइण आयो आहे ऐं उहो सॼण त कंहिंजो बि न आहे, पंहिंजे चाचे जो बि न आहे। लेकिन सिजावल ख़ान अञा कोशिशि कंदो, मीर मूंसां जीअं ठही विया आहिनि त सिजावल ख़ान बि कोशिशि कंदो, पंहिंजो ठाह बि उन्हनि सां करे छॾींदो ऐं दरिया ख़ान इहा ठाह कराइण जी पूरी कोशिशि कंदो। लेकिन जॾहिं हाणे भावल कावड़जी वियो आहे त पोइ थोरो मूंसां बि डिस्टर्ब रहंदो ऐं संगत जी ॻाल्हि थोरी घटि ॿुधंदो ऐं इहा ॻाल्हि कंदो, चाचो भावल कावड़जी वियो आहे मूंखां, मां पहिरियां उन खे परचाए वठां, पोइ संगत सां राज़ी थी वेंदुसि। मतिलबु काफ़ी सारियूं हू बि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।